अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों, आउं अली हसन अब्बासी। किताब आहे सिंध जी रेजाणी तारीख़ जा 6000 साल। मौज़ू तारीख़, मुसनिफ़ M.H. पंवर 1925 ईस्वी खां 2007 ईस्वी सिताराए इम्तियाज़। सहेड़ींदड़ ऐं सिंधीकार उमर सुमरो। छापो पहिरियों साल 2013 ईस्वी। छपाईंदड़ उमर सुमरो एकेडमी B138 ब्लाक 2 सादी टाउन कराची सिंध। किस्त 8। तस्वीरूं महरगढ़ में बुठियूं। महरगढ़ जी बीहक ॿुधाईंदड़ नक्शो। हिकु घणी पखेड़ वारी बुठी, हेठियों तबिको बिना ढांचे पूरियल, हिकु थांव हड़पाई जुग कालिमिंगन सिरुनि जी ठहियल हिकु बुठीअ में 2 माण्हू पूरियल लोथल। महरगढ़ जी बुठी 6500 खां 6000 क़ब्ले मसीह। बुठी 121 जो खाको मंझंदि रखियल शयूं ॾेखारण लाइ एरिया MR3 दौर IB महरगढ़। महरगढ़ जी बुठी 6000 खां 5500 क़ब्ले मसीह। 145 ऐं 143 महरगढ़ जूं बुठियूं 7000 खां 6500 क़ब्ले मसीह। मोहन खे पातल गह ऐं गॾु पूरियल जानवरनि जा हॾा। महरगढ़ सॼो कयल बोतो एरिया MR3 दौर IB। ज़राअत जा नतीजा। खाधो उपाइण जा नतीजा पंहिंजे लेखे इनक़िलाब हुआ ऐं हेठि ॾिनल पैराग्राफ में उन्हनि बाबति छंड छाण कई वई आहे। जेतिरो आकाए लाइ घुरिबो हो तंहिंखां वधीक खाधो उपाइण जो नतीजो उहो थियो त उहो हर पासे बची पियो, जेको हुनरमंदनि, कारोबारियुनि, सरकारी अमलदारनि, परूहतनि ऐं सभ खां मथे उन्हनि समूरनि ॾाढनि मुड़सनि खे तातण ऐं सग वठाइण लाइ कतब आयो, जन जे हथनि में बनीअ जी उपत ऐं उन जी वसीलनि याने बनीअ ऐं पाणीअ जे विर्छ जी वाघ हुई। उन ई वरी रियासत जे उसरण जी वाट कढी, जेका बनीअ जी उपत मां पती उगाइण ऐं उहा खाता रखण लाइ पिणु घुरिबल हुई, जंहिं लाइ लिखण जो ॾांहुं ऐं लेखो ईजाद थियो। हुन जे नतीजे में कुझु माण्हू ज़राअत करण खां आज़ाद थिया। उन्हनि वॾियूं वसंदियूं उहे वसंदियूं वधी शहर थिया ऐं शहरी ज़िंदगीअ जे वाधारे जो कारण बणियो। उन सां सकाफ़त उसरी, जंहिंमें कारोबार, हुनर ऐं कारीगरी, ठठ ठांगर जो सामान, माल सांडे रखण ऐं आण नियण जा वसीला ऐं सुध समाव जा ज़रिया वग़ैरह शामिल हुआ। उन खां पोइ थियण वारियूं हुयूं रेजाणी निज़ाम जे वधीक वाधारे ऐं सुधारे सां लाॻापियल वधीक ईजादूं ऐं दरियाफ़्तूं, उन जे बचाव ऐं सार संभाल जूं ऐं उन जे मथां वस ऐं अलॻि अलॻि बनियुनि ऐं गॾोगॾु अलॻि अलॻि आबादकारनि ताईं पाणीअ जी विर्छ ऐं पहुच जूं त कीअं अन जी वॾी उपत वठी सघिजे, जंहिंसां ज़राअत करण वारनि सां गॾोगॾु ॻोठाणनि तोड़े ज़राअत न कंदड़ शहरवासियुनि जो खाधे जूं घुरिजूं पूरियूं थी सघनि। माण्हुनि जे वॾे अंग मथां ग़ुलामी मर्जण ज़राअत सां जुड़ियल हो, हुन लाइ त जीअं घुरिबल पैदावार जे लहण जी पक करे सघिजे। धरती खेड़ींदड़ माण्हुनि जी उहा इज्तमाही ग़ुलामी दुनिया जे समूरनि आगाठनि रेजाणी भाङनि में सिंधु माथर समेत अॻिलनि 5500 सालनि ताईं हलंदी रही ऐं अॼु बि हले पई। ज़रख़रीद ग़ुलामनि जे रूप में न, पर मुख़्तलिफ़ तरीक़नि सां ज़ात पात सिरिश्तो जोड़े उन्हनि खे समाजी तौरु नीच, मुआशी तौरु ग़रीब ऐं बनीअ सां चोटियल रखी हारियुनि खे बनी छॾणु न ॾिनो वेंदो हो, सवाइ उन जे त उहे फालतू हुजनि। भॼी वेंदड़ हारी अॼु बि असुलु ज़मींदार खे मोटाए ॾिना वेंदा आहिनि, हिकु अणलिखियल कानून हेठि जेको सभई ज़मींदार ॾाढ मुड़सीअ सां थापियो वेठा आहिनि। उहा हक़ीक़त त सिंध में तारीख़ खां अॻु वारे सामाणियल सिंधू सकाफ़त जा लॻभॻि समूरा ॼातल माॻ रेजाणी इलाइक़नि जे हाणोकनि नवनि ॻोठनि जे वेझो आहिनि। ओञाण आहे त उन ॻाल्हि जो त अॻाटो माण्हू पाणीअ ऐं बनीअ जे अहिड़नि ई ज़रियनि ते भाड़ींदा हुआ जन ते अॼोका बहराड़ीअ जा माण्हू भाड़ीनि था। ॿेलनि जा मुख्य वण बबुर, अकीशिया अरेबिका, लओ, गालिका, डायोइका ऐं कंडी, प्रोस्पिस स्पेसिगुआ अॼु बि ईअं ई ॿारण जो मुख्य ज़रियो आहिनि जीअं उहे सदियुनि खां हलंदा आया आहिनि। सिंध में फ़सुलनि जी ओसर। फ़सुलनि ऐं जानवरनि जे धारजण जी शुरूआत महरगढ़ में हेठि ॾिनल तरतीब सां थी। 7000 या 6000 क़ब्ले मसीह अन जेके काया विया ऐं ढोर जेके धारिया विया, सेवा, उघाड़ी कणिक, स्फेरोको क्वाइड,
6 कतारी जव, होर्डियम वल्गीर झंगली जव, होर्डियम वल्गीर वेरोनोडियम, कणक जे अवाइली जिन्स सिनकोरन ऐं ॿी अवाइली जिन्स एमर ट्रेटिकम डिक्टम वेट। ढोरनि में गऊं ऐं मेंह धारी वई ऐं उनखां कुझु सदियुनि जे विथीअ खां पोइ रिढ ऐं बकरी। 6000 खां 5000 क़बले मसीह सुहिन वारी ड्यूरम ब्रेड कणक मटर पेज़म आर्वेनस मोहन जे दड़े में संदन हुजण अचण खां अटकल 3000 खां 5000 साल अॻु कतल फैंकस डिक्टिलिफेरा मोहन जे दड़े खां 3000 खां 3500 सालनि खां वधीक अॻु ऐं तेली बिज तिर ऐं सरियं मोहन जे दड़े खां अटकल 3000 खां 3500 साल अॻु 6000 खां 5500 क़बले मसीह धारे आया। 4500 खां 4000 क़बले मसीह फुटियूं तंद सुट लाइ काहियूं वयूं ऐं घणो करे ककड़े जे तेल लाइ बि कणक जी नई जिन्स टेटिकम एसोटोयम आई उघाड़ी कणक एस्फेरोकोआइड 4000 क़बले मसीह खां सुतत पोइ आई। न्यूलिथिक कुड़मियुनि खे शिकार ऐं मेड़ चूंड ते गुज़रान करण वारनि खां विरसे में मिलियल जीअण जो ढंग। हेठि ॾिनल टेबल शिकार ऐं मेड़ चूंड ते गुज़रान करण वारनि जो जीअण जो ढंग ॾसे थो। घर ढोरनि जे खलुनि जा थांव, घर हंधनि जा गादेला पथरणियूं, ढोरनि जे खलुनि जा थांव बोह कखनि ऐं खंभनि सां भरियल खलूं। घर जीअण जे वधि में वधि ॼमार 28 खां 32 साल ढोरनि जे खलुनि जा तंबू। औरत जी ॼमार जंहिं ताईं उहा 3 खां 4 ॿार ॼणी वेंदी हुई 18, 22, 26 ऐं 30 फी साल फी जवान माण्हू कुसंदड़ ढोरनि जो अंग 12 खां 13। शिकारी टोलनि जी साइज़ 30 खां 40 माण्हू। न्यूलिथिक माण्हुनि कुड़मियुनि जीअण जी मथे ढंग में हिननि तरीक़नि सां फेरो आंदो। कखनि काननि ऐं काठ जे छतुनि वारा कचा घर अॾे ऐं कपिड़नि ऐं पथड़ियुनि लाइ तंदु धाॻो कतब आणे जीअण जी ॼमार वधीक निशास्तदार खाधो खाइण करे औरत जो वज़न वधियो ऐं पंहिंजे हयातीअ में 10 खां वधीक ॿार ॼण जोगी थी। 5 एकड़ बनी 8 भातियुनि वारी आकाए खे पाले सघे पई। ॻोठनि में उथंदे कुझु 100 घर हुआ, पोइ उहे हज़ारनि में थिया ऐं अॻिते हली अञा बि वधी विया। नक्शो नंबर 4500 खां 1050 क़बले मसीह ईरान ऐं हाणोके पाकिस्तान विच में अवाइली ॻांढापन जा गस ऐं वापारी वाटूं। ॾिसणी सिंधु माथिरी ऐं मेसोपोटाम तहज़ीबुनि जा दंग, 2 आगाटियूं वसंदियूं, 3 हाणोका शहर, 4 सुकीअ जा गस, 5 2250 क़बले मसीह खां अॻु मुमकिन सामूंडी गस, 6 दरियाई वहकरा। रध पचाव जा थांव। न्यूलिथिकियुनि तोड़े शिकार ऐं मेड़ चूंड ते गुज़रान करण वारनि लाइ जीअण सवलो न हो। 10,000 साल अॻु खां 6,000 साल अॻु ताईं कतब ईंदड़ रध पचाव जा हेठि ॾिनल तरीक़ा ऐं ताव ज़ाहिर कनि था त औरत जंहिं ते मड़ियल कमनि में सॼी आकाए लाइ खाधो पचाइण शामिल हो कीअं लोड़ींदी गहंदी हुई। साल अॻु रध पचाव जा थांव। 10,000 खां 9,000 साल अॻु बाहि जो खुलियो मच ऐं सेकण पचाइण। साल अॻु 8,000 साल अॻु रध पचाव जा थांव ठिकर जा गोलावा थांव इस्तेमालु थिया ताव ॾियण लाइ। ततल लसड़ा पत्थर या ठिकर जा टुकड़ा पचंदड़ खाधे में ॿोड़िया वेंदा हुआ। 7,000 खां 6,000 साल अॻु रध पचाव जा थांव मिटीअ जे मारंगनि मथां रखजण वारा अधु गोल तरे वारा ठिकर जा थांव आया। सभ खां आगाटा ॼातल कुंभार का थांव कुताल ह्यूक जा अटकल 10,000 साल अॻु जा हुआ। मेहरगढ़ खां 2500 साल अॻु जा। कुंभार के चक जे अचण सां अधु गोल तरे वारा थांव आम ठहण लॻा ऐं तमामु सस्ता थिया। कुंभार को चक उर इराक में 3250 क़बले मसीह में आम थी चुको हो ऐं थी सघे थो त उहो सियालक 3 में उन खां बि अॻु ईजाद थियो हुजे। मेहरगढ़ में उहो 4000 क़बले मसीह धारे ख़तब आंदो वियो, पर सिंध जे माॻनि तां उनजो सभ खां आगाटो सबूत आमरी जुग जो 3500 क़बले मसीह धारे जो लधो आहे। कोइटावे जो किली गुल मोहम्मद तां लभंदड़ सबूत
3600 खां 3300 क़बले मसीह ताईं आगाटो आहे। ॾखण ओलह सिंध जा चश्मा ॾेखारींदड़ टेबल। नंबर, चश्मे जो नालो, सिध मिलाईंदड़ लीकूं, पाणी छॾण लीटर फी सेकंड, लूणियाठ सवाद ppm, रेज एराज़ी एकड़। नंबर 1 गाज़ी शाह जोही तालको। नंबर 1 चश्मे जो नालो गाज़ी शाह जोही तालको गरम। सिध मिलाईंदड़ लीकूं 27 खां 26 डिग्री उत्तर, 30 खां 67 डिग्री ओभर, पाणी छॾण लीटर फी सेकंड 85, लूणियाठ सवाद ppm 770, रेज एराज़ी एकड़ 450। नंबर 2 फाडक जोही तालको। चश्मे जो नालो, पाणी छॾण लीटर फी सेकंड 70, लूणियाठ सवाद ppm मिठो, रेज एराज़ी एकड़ 350। नंबर 3 चश्मे जो नालो वाही बांधी जोही तालको। सिध मिलाईंदड़ लीकूं 41 खां 26 डिग्री उत्तर, 30 खां 70 डिग्री ओभर, लूणियाठ स्वाद ppm मिठो, रेज एराज़ी एकड़ 250, 4 खां 7। नंबर चश्मे जो नालो गाज जा 4 चश्मा जोही तालको। सिध मिलाईंदड़ लीकूं गाज खां मथां, लूणियाठ सवाद ppm मिठो। 8 टंडो रहीम। चश्मे जो नालो टंडो रहीम गरम। सिध मिलाईंदड़ लीकूं 30 खां 26 डिग्री उत्तर, 30 खां 70 डिग्री ओभर। नंबर 9 चश्मे जो नालो फाड़ोटी सेवण तालको। सिध मिलाईंदड़ लीकूं 6 खां 26 डिग्री उत्तर, 43 खां 67 डिग्री ओभर, पाणी छॾण लीटर फी सेकंड 30, लूणियाठ सवाद ppm 450 मिठो। 10 ऐं 11 चश्मे जो नालो काई जाड़ा चश्मा सेवण तालको। सिध मिलाईंदड़ लीकूं 15 खां 26 डिग्री उत्तर, 42 खां 67 डिग्री ओभर ऐं 16 खां 26 डिग्री उत्तर, 41 खां 67 डिग्री ओभर, पाणी छॾण लीटर फी सेकंड 85। 12 खां 14 नंबर चश्मे जो नालो नैंगिट चश्मी सेवण तालको गरम। सिध मिलाईंदड़ लीकूं 17 खां 26 डिग्री उत्तर, 32 खां 70 डिग्री ओभर ऐं 18 खां 26 डिग्री उत्तर, 31 खां 70 डिग्री ओभर, पाणी छॾण लीटर फी सेकंड 85, लूणियाठ सवाद मिठो, रेज एराज़ी एकड़ 50। 15 नंबर चश्मे जो नालो बूंजो सेवण तालको गरम। सिध मिलाईंदड़ लीकूं 8 खां 26 डिग्री उत्तर, 47 खां 70 डिग्री ओभर, पाणी छॾण लीटर फी सेकंड 70, लूणियाठ सवाद ppm 800 मिठो, रेज एराज़ी एकड़ 350। नंबर 16 चश्मे जो नालो ॾुल्ह सेवण तालको। सिध मिलाईंदड़ लीकूं 4 खां 26 डिग्री उत्तर, 47 खां 70 डिग्री ओभर, पाणी छॾण लीटर फी सेकंड 5, लूणियाठ सवाद ppm हल्को खारो 150, रेज एराज़ी एकड़ 20। 17 नंबर भित ढोरो या लड़ी ढोरो तालको सेवण चश्मे जो नालो। सिध मिलाईंदड़ लीकूं 3 खां 26 डिग्री उत्तर, 39 खां 67 डिग्री ओभर, पाणी छॾण लीटर फी सेकंड 5, लूणियाठ सवाद ppm मिठो 500। 18 नंबर चश्मे जो नालो गोड़ांदी सेवण तालको गरम। सिध मिलाईंदड़ लीकूं 26 खां 26 डिग्री उत्तर, 30 खां 70 डिग्री ओभर, पाणी छॾण लीटर फी सेकंड 8, लूणियाठ सवाद ppm मिठो, रेज एराज़ी एकड़ 50। 19 खां 21 नंबर चश्मे जो नालो लकी त्रिचश्मी कोटली तालको गरम, पाणी छॾण लीटर फी सेकंड 18, लूणियाठ सवाद ppm ॿाड़ो। नंबर 22 चश्मे जो नालो रनीकोट कोटली तालको गरम। सिध मिलाईंदड़ लीकूं 7 खां 26 डिग्री उत्तर, 58 खां 70 डिग्री ओभर, पाणी छॾण लीटर फी सेकंड 15, लूणियाठ सवाद ppm हल्को खारो 800, रेज एराज़ी एकड़ 50। 23 ऐं 24 चश्मे जो नालो खजूर महाल कोहिस्तान तालको जाड़ा चश्मा।
सिंध मिलाईंदड़ लीकूं 42 खां 25 डिग्री उत्तर, 47 खां 70 डिग्री ओभर, सवादु मिठो। नंबर 25 ढोरो गार कोटली तालको 1135 0/1135। 8 सवादु मिठो 650। 27 अली मुराद महाल कोहिस्तान तालको 31 खां 27 डिग्री उत्तर, 26 खां 70 डिग्री ओभर, 3 सवादु मिठो 10 एकड़ एराज़ी। 28 करचाट महाल कोहिस्तान तालको 45 खां 22 डिग्री उत्तर, 44 खां 70 डिग्री ओभर, 15 600 मिठो 500। 30 रतन शाह या तोंग 45 खां 25 डिग्री उत्तर, 35 खां 70 डिग्री ओभर, 15 हल्को खारो 150 80। 32 खाड़ कोटली तालको 5। 34 कोयतराश या गैबी पीर कोटली तालको 42 खां 25 डिग्री उत्तर, 37 खां 67 डिग्री ओभर, हल्को खारो 1120 500 एकड़ रेजाणी एराज़ी। 35 ऐं 36 हाइकब्रो ऐं गबर जाड़ा चश्मा कोटली तालको 0/1035 गेडसी 9,03,664। 3 खारो 2000 खां 3037। कोशराजो वाहड़ो कोटली तालको गरम 0 खां 26 डिग्री उत्तर, 48 खां 70 डिग्री ओभर, 800 मिठो। 38 गरम आब कोटली तालको गरम 13 खां 26 डिग्री उत्तर, 42 खां 70 डिग्री ओभर, 800। 40 बीबी जी भित कोटली तालको 39 कुंदर कोटली तालको गरम 14 खां 26 डिग्री उत्तर, 35 खां 70 डिग्री ओभर, हल्को खारो। 40 बीबी जी भित कोटली तालको 0 खां 26 डिग्री उत्तर, 20 खां 70 डिग्री ओभर, हल्को खारो। 41 आरब जो थाणो 38 25 डिग्री उत्तर, 50 खां 67 डिग्री ओभर, मिठो। 42 शाह जो कोटलियो 36 खां 25 डिग्री उत्तर, 51 खां 70 डिग्री ओभर, मिठो। 43 अहमद शाह 38 खां 25 डिग्री उत्तर, 71 खां 70 डिग्री ओभर, मिठो। 44 उस्मान बुठी 32 खां 25 डिग्री उत्तर, 49 खां 70 डिग्री ओभर, मिठो। 45 खां बचाणी कोटली तालको 45 बचाणी कोटली तालको 29 खां 25 डिग्री उत्तर, 53 खां 70 डिग्री ओभर, मिठो। 46 झंपीर ठट्टो तालको गरम 00 खां 25 डिग्री उत्तर, 03 खां 8 डिग्री ओभर, हल्को खारो। 47 मंगो पीर कराची ओलह गरम 39 खां 24 डिग्री उत्तर, 6 खां 70 डिग्री ओभर। 48 मंगे पीर जी मज़ार कराची ओलह 37 खां 24 डिग्री उत्तर, 6 खां 70 डिग्री ओभर। 49 गॾे जी झिरणू कराची उत्तर। नांग जी पूजा जूं तस्वीरूं। नांग जी पूजा या नांग खे देवता मञणु सिंध में 3000 क़बले मसीह ताईं आगाटो लही सघिजे थो। जीअं अॻु ॿुधायो वियो आहे, उहा क्रेट ऐं पूंछ जे मुल्कनि में आम हुई। नांग 85 बाय 125 सेंटीमीटर, आलमपुर आर्कियोलॉजिकल म्यूज़ियम, आंध्र प्रदेश। नांगराज तहदार पत्थर ते उकरियल कंवल जे गुल सां सिंगारियल ब्रह्मण आबाद मंसूरा। नांगनि जी देवी मानासा कंझो 18/46 सेंटीमीटर, ब्रिटिश म्यूज़ियम। माइसीना जे नांगनि जी देवी क्रेट 1600 क़बले मसीह, नासोस जे महल मां। हीअ थी सघे थो का राणी, शहज़ादी या पूॼारण हुजे। रंगीन काशल ऊचाई 29.5 सेंटीमीटर, हेराक्लियन म्यूज़ियम, क्रेट, आर्ट ऑफ क्लासिकल वर्ड, डोनाल्ड स्ट्रॉन्ग, लंदन, 1965 ईस्वी। कृष्णा नांग जे रूप में भूत खे पंहिंजे वस में कंदे कालिया 600 क़बले मसीह। पाण खे ठारणु बदियुज़मान तुरखान जे मक़बरे ते पखी नांग झले बीठल मकली ठट्टो।
तमामु सुहिणे सिंगारियल देवी वारनि कंध ऐं ॿाहुनि वग़ैरह ते नांग वेढ़ियल एमएच पंवर। तमामु सुहिणो सिंगारियल देवता वारनि कंध ऐं ॿाहुनि वग़ैरह ते नांग वेढ़ियल घणो करे शिव एमएच पंवर। हिंदुस्तानी जोगी कारीगर नांग खे चुमी ॾींदे 9 अगस्त 2002 ईस्वीअ जे डॉन कराची हिन खे मौत खे चुमण छॾियो। कारीगर सावणीअ जी गर्मीअ में निस्तो थी पवंदो आहे ऐं पंहिंजो मुंहुं खोले न सघंदो आहे, रुगो राति जे थधिकार में कुझु खाई सघंदो आहे। तंहिं करे साणस खेॾण में ड्रिजण जहिड़ी ॻाल्हि नाहे। तस्वीरूं चीनी ऐं ठिकर जा थांव। आमरीअ जा ठिकर जा थांव दौर IB। चीनी जो चिट चिटियल थांव गुलदान महरगढ़ एरिया MR1 दौर चौथों। चीनीअ जी चिट चिटियल थांव गुलदान महरगढ़ एरिया MR1 दौर चौथों। ठिकर जा थांव 6000 खां 5500 क़बले मसीह। आमरीअ जा ठिकर जा थांव दौर ID। चीनीअ जो चिट चिटियल थांव महरगढ़ पहिरियों दौर चौथों। चीनीअ जे चिट चिटियल थांव महरगढ़ चौथों दौर सतों। चीनीअ जो चिट चिटियल थांव महरगढ़ चौथों दौर सतों। चिट चिटियल थांव महरगढ़ पहिरियों दौर चौथों। चीनीअ जो चिट चिटियल थांव महरगढ़ टियों दौर छहों। ॾोई महरगढ़ एरिया MR1 दौर अठों। ठिकर जा थांव ऐं ट्रामे जूं शयूं एरिया MRSB दौर अठों। ठिकर जी कुनी 6000 खां 5500 क़बले मसीह। चीनीअ जो चिट चिटियल थांव महरगढ़ एरिया MR1 दौर अठों। चीनीअ जा चिट चिटियल थांव महरगढ़ एरिया MR1 दौर अठों। महरगढ़ ख़ाली मक़बरे छमे पूरियल रस्मी शयूं सेक्टर MRU37A एरिया MR1 दौर अठों। तस्वीरूं कुंभार कनि थांवनि ते जामेट्रियाई नमूना ऐं ॿी चिटसाली। चिट चिटियल प्यालो महरगढ़ दौर चौथों। चिट चिटियल चीनी महरगढ़ पहिरियों दौर चौथों। चिट चिटियल चीनी महरगढ़ टियों दौर छहों। चिट चिटियल चीनी महरगढ़ चौथों दौर सतों। 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 चिट चिटियल चीनी केची बेग प्यालो महरगढ़ पहिरियों दौर चौथों। चिट चिटियल चीनी महरगढ़ टियों दौर छहों। चिट चिटियल चीनी महरगढ़ टियों दौर छहों। चिट चिटियल चीनी महरगढ़ टियों दौर छहों। चिट चिटियल चीनी थाली महरगढ़ टियों दौर सतों। मुख़्तलिफ़ दौरनि जा चिट चिटियल थांव हिन तस्वीर में ॾिनल आहिनि। महरगढ़ जूं मुहरूं। ठिकर जी गोल मोहर टियों चौथों दौर छहों ऐं सतों। ठिकर जी गोल मोहर चौथों दौर सतों। ठिकर जी घण कुंडी मोहर टियों दौर छहों। ठिकर जी चौरस मोहर चौथों दौर सतों। ठिकर जी गोल मोहर चौथों दौर सतों। ठिकर जी चौरस मोहर चौथों दौर सतों। ठिकर जी मुस्ततील मोहर टियों दौर छहों। हॾे जी मुस्ततील मोहर चौथों दौर सतों। ठिकर जी मोहर MR1 दौर छहों ऐं सतों। ठिकर जी मोहर MR1 दौर छहों ऐं सतों। ठिकर जी ॿीड़ो मोहर CC XL1 दौर 17। आज जी ॿीड़ो मोहर दौर 19। एरिया MR1 दौर चौथों ऐं छहों। हॾे जी ॿीड़ो मोहर दौर 23। एरिया दौर 33। एरिया MR1 दौर चौथों ऐं छहों। ठिकर जी ॿीड़ो मोहर दौर 41। एरिया MR1 दौर 4 दौर 5 ऐं 6। ख़ाकी ठिकर जी ॿीड़ो मोहर एरिया MRNF N6F दौर छहों। कारी
कारे साबुण जी ॻोल्हाई मोहर एरिया MR SB दौर 7 पत्थर जी मोहर 3 दौर 6 ठिकर जी मोहर 4 दौर 7 ठिकर जी मोहर 4 दौर 7 ठिकर जी मोहर MR 1 दौर 7 ठिकर जी मोहर MR 1 दौर 7 ठिकर जी मोहर 3 दौर 6 ठिकर जो बीड़ो मोहर खाॿे ऐं छाप साॼे एरिया MR 1 दौर 7 ठिकर जे दौर जूं मुख़्तलिफ़ तरीक़नि जूं मुख़्तलिफ़ ॾिनल मोहरूं हिन तस्वीर में कोट ॾिजी ऐं सिंधु सकाफ़त जा ठिकर जा थांव ऐं ॿियूं शयूं उन्हनि जूं तस्वीरूं वेझे ॻोठ में विकामंदड़ चिटसालीअ वारा ठिकर जा थांव 2500 क़बले मसीह कोटासर ख़ैरपुर जे मथाछिरे तां लधल ठिकर ऐं पथर जूं आगाटियूं शयूं कोटड़ीअ जी टकरी ख़ैरपुर जे मथाछिरे तां लधल ठिकर ऐं पथर जूं आगाटियूं शयूं कुंभार कनि थांवनि जा कारब इस्लाम खां अॻु जा 7हीं-8हीं सदी ईस्वी मथाछिरे ते उभारियल चिटसालीअ वारा ठिकर जा थांव कोटासर ख़ैरपुर जे मथाछिरे तां चिटसाली थियल ठिकरियूं हड़प्पा ऐं कोडी जी सकाफ़त तरतीब सां कोड जुड़ियल शयूं हिक ॿिए खे वढींदड़ ॻोल्हड़नि ऐं ॿार माउ जे शकिल सां मुंहनि जो दड़ो 2500 क़बले मसीह नवशहरे मां लधल ठिकर जो रांदीको ॾांद गाॾी 2500 क़बले मसीह ॻह औज़ार ऐं ॿियूं शयूं तस्वीरूं बुठी 287 मां लधल ॻह दौर IA मेहरगढ़ कोडन ऐं पथर जा ॻह बुठियूं 152 153 ऐं 159 दौर IB मेहरगढ़ अछी साबुणी पथर जो ताइथ ज़ोन SB 2K दौर 8 मेहरगढ़ पथर जी छेणी एरिया 3/4 दौर IA खां IIA मेहरगढ़ ठिकर जा घुंघरू एरिया MR 1 दौर 5 ऐं 6 मेहरगढ़ चुन पथर मां ठहियल फर डामर कुदरती ऐं खोड़ी ठाहियल ॾाटरो काठ जो असली गन ॻरी वियो अथसि मेहरगढ़ 3300 क़बले मसीह मेहरगढ़ मां लधल सराहियूं या गिरमट एरिया MR 3 दौर IB 10,000 खां हिन वक़्त ताईं आगाटे जुग जे पथर खे टुंग करण वारी सिराही अहिड़े क़िस्म जूं फेरफार करे हिकु माण्हूअ लाइ ठाहियल सिराहियूं अञा ताईं काठ खे टुंग करण लाइ कमु अचनि पियूं छे ॾिनल कची मिटीअ जा छिणकणा ॻूढ़ा C&D एरिया आमरी 2 दौर IIB मेहरगढ़ हॾे जूं आरूं सुंबा सुआ एरिया MR 3 दौर IB मेहरगढ़ छेतियूं लाथल पथरनि जो मेड़ एरिया 3/2 दौर IIA मेहरगढ़ हॾे जी ताइथ जाइ J2 मां दौर IIA मेहरगढ़ ठिकर जो छिणकणूं चुग ठहियल ऐं टुंग निकितल एरिया MR SB दौर 8 मेहरगढ़ तस्वीरूं घरनि जी रिथा वट ऐं विंदुर मेहरगढ़ में जायुनि जो हम चौरस ॾेख दौर IB ऐं IIA एरिया 3/2 MR मिटी ऐं पथर जा ठहियल छप्पा सावा छक्का हड़प्पा 2500 क़बले मसीह जामेटियाई बीड़ा मोहरूं मेहरगढ़ 3000 क़बले मसीह 265 लोथल ऐं हड़प्पा मां लधल रांदियुनि जे चीलनि जूं डिज़ाइनूं 2500 क़बले मसीह तस्वीर 264 नोटनि हीअ रांदि मुंहनि जे दड़े मां लधल ठिकर जे हिक टुकरीअ ते ॾिसण में आई आहे ऐं 4350 साल अॻु वांगुरु अॼु बि सिंध में खेॾिजे थी इहा ज़ीको स्लोवाकिया में पिणु खेॾिजंदे हिन लेखक पाण ॾिठी उहा थी सघे थो 12,000 साल अॻु ठही हुजे जॾहिं हाणोके पाकिस्तान में उभरंदे यूरोप जा शिकार ऐं मेड़ चूंड ते गुज़रान करण वारा झंगली जानवरनि जे शिकार सांगे विच एशिया जे झंगनि में हलंदा वतंदा हुआ। नव टिण पथरनि जे थांवनि लाइ
चूड़ियूं पचाइण वारनि नंढनि दॿनि ऐं बासणनि जो खाको हलीम ऐं वढियल मुताबिक़ 2500 क़बले मसीह। छका ऐं गोली घर पचाइण वारी रंध छका ऐं गोली घर पचाइण वारी रंध 2500 क़बले मसीह। उकर जी ड्राइंग जेका सोननि गहनि जी चौधारी थियल आहे। चुन पथर जा छप पासावां वट अलाह ॾिनूं 2500 क़बले मसीह।